नाज़ न्यूज़ में भलीकार अमया संझा सैयद हल्ला हेडलाइन से काबुल एयरपोर्ट ते हिकबे पुठियां टिन बम धमाकन में 13 अमेरिकी फौजन समेत 9 ॼणा मारिजी विया। 140 माण्हू ज़ख़्मी मारिजी वियल ऐं ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज हलंदड़ काबुल एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन मुअतल। पाबंदी मढ़ियल तंज़ीम दाइश धमाकनि जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती। तालिबान तर्जमान ज़बीउल्लाह मुजाहिद धमाकनि जी मज़म्मत कंदे चयो त काबुल एयरपोर्ट जी हिफ़ाज़त अमेरिकी फ़ौज जी ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान समेत दुनिया के केतिरनि ई मुल्कनि पारां काबुल एयरपोर्ट ते थियल आपघाती धमाकनि जी मज़म्मत। गैरिल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सऊदी अरब, चीन, बरतानिया, जर्मनी, इटली, स्पेन ऐं फ्रांस समेत ॿियनि मुल्कनि पारां बि धमाकनि जी मज़म्मत। गैरिल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सलामती काउंसिल जे मुस्तक़िल मेंबरनि जो इजलास तलब करे वरितो। पंज 5000 परडेन के काबुल खां आर्ज़ी तौर ते इस्लामाबाद ऐं कराची आणण जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं। अफ़गानिस्तान मां नेकाली में मदद लाइ पाकिस्तान, अमेरिका ऐं नेटो इख़्तियारनि जी मदद वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद जी इंतिज़ामिया शहर जे समूरनि होटल्स खे मक़ामी माण्हुनि लाइ बुकिंग बिना देर ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। पाकिस्तान में कोरोना के 95 मरीज़ फ़ौत। हयाती विञाइण जो अंग 25,415 थी वियो। 4,016 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 11,44,341 ताईं पहुची वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना जी हाकारी के सिलसिले 6.42 सैकड़ो रही। नूरियाबाद भरसा मोटरवे ते कार ऐं 4 ट्रालियुनि में खौफनाक टक्कर। ॿिनि सां गॾु भाइरनि समेत 3 ॼणा फ़ौत, 3 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। हबे जो नुरारी क्रॉस साम्हूं रोड हादसे में हिकु नौजवान फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी। फ़ौती जी सुञाणप उबैदुल्ला तौर थी आहे। सिंध दरिया में गुड्डू बैराज वटि पाणी जा वहिकिरा घटिजी विया। पाणी जो मथाऊं वहिकिरो 99,145 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 72,621 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पाणी जे वहिकिरनि में तेज़ी सां लाथ